तारीख़ सिंध जे क़दीम अहम तारीख़ी माग ब्रह्मणाबाद सां वेझे लाॻापियल आहे। हीअ तारीख़ शहर मौजूदा ज़िले सागर जे तालुक़े जामनवाज़िली में सिंधु दरिया जे किनारे ते आबाद हो। हिन माग जा आसार अॼु बि मौजूद आहिनि, जिन खे मक़ामी माण्हू दलूरा जा दड़ा या दलूरा जा आसार जे नाले सां सुञाता वञनि था। इहे ई आसार तारीख़ी किताबनि में बहमना या ब्रह्मणाबाद जे नाले सां सुञाता विया आहिनि। ब्रह्मणाबाद जे हुक्मरान राजा दलूराय हो, जेको जंहिंजे नाले सां दलूरा निस्बत रखे थो। दलूराय जे दौर हुकूमत में ब्रह्मणाबाद सियासी, सकाफ़ती ऐं वफ़ाक़ी सरगर्मियुनि जो मर्कज़ रहियो। तारीख़ हवालनि मुताबिक़ हिन शहर जो ज़वाल ज़िलज़िले ऐं सिंधु दरिया जे वहकिरे जी तब्दीली जे नतीजे में थियो, जंहिंखां पोइ ही क़दीमी शहर मुकमल तौर ते तबाह थी वियो। ब्रह्मणाबाद जी तबाही खां पोइ अरबन सिंध में नए शहर मंसूरा जो बुनियाद विधो, जेको पिणु दरिया जे तब्दीली जे करे ज़वाल पज़ीर थियो। अॼु बि दलूरा जा दड़ा सिंध जे तारीख़ी वरसी जो अहम हिस्सो आहिनि, जेके माज़ीअ जे शानदार तदमनि जे शाहिदनि ॾियनि था। माहिरनि, मुहक़क़नि ऐं लेखकनि पारां बार बार इहा घुर कई वई आहे त हिन क़दीमी माग जी बचियल आसारनि जे तहफ़ुज़ लाइ चौधारी तारनि या हिफ़ाज़ती वाल बांडरी तामीर कई वञे ऐं स्टोपा समेत ॿियनि अहम आसारनि जी साइंसी तरीक़े सां सार संभाल कई वञे त जीअं ईंदड़ नसलनि ताईं हीउ वरसो महफ़ूज़ रहे। कैमरामैन गुलाम का दरखास्त के लिए मीर अरशाद बारानी, धरती टीवी न्यूज़ बेरानी।